दौलतपुर सिफर मां ख़बर शामिल क्यों था। फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी की रिपोर्ट मुताबिक दौलतपुर सिफर ऐं आस पास जा इलाइक़ा चोरन ऐं फ़ौरन हवाले। चोरूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी विया। दौलतपुर सिफर दस्तगीर काटन फैक्ट्री साम्हूं ठहंदड़ न्यू सोयल मॉडल सिटी जी नामालूम चोरन पारां ऑफिस जे छत जा ताला टोड़े ऑफिस में रखियल हिकु अदद बैटरी सोलर पखा एयर कूलर ॿियो प्लाटिंग जो रिकॉर्ड चोरी करे फरार थी विया। उन सिलसिले में प्लाटिंग जे मुलाज़िम महबूब अली उर्फ दोदो पली ॿुधायो त रोज़ जीअं मामूल मूजिबि राति ॿिया ऑफिस बंदि करे घर हलियो वियुसि। सुबुह जो ऑफिस आयुसि ऐं ऑफिस जे शटर जा ताला खोले ॾिठमि त छिति टुटल हुई। अंदरि रखियल ऑफिस जे हिकु बैटरी ॿ अदद सोलर पखा हिकु एयर कूलर प्लाटिंग वारा बुक ऐं रिकॉर्ड गुम थियल हो। इन DIG SSP शहीद बेनज़ीराबाद समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त चोरी में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि कराए खेनि इंसाफ़ कयो वञे।